अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां लाइ गुज़ारिश खणी आयो आहियां जेका तव्हांखे ॿुधायां बि आऊं थो ऐं भञी बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। गुज़ारिश आहे वण वञई लीला अञा पई माल जा करी, वण वञई लीला अञा पई माल जा करी। साईं मुंहिंजा गुज़ारिश आहे वण वञई लीला अञा पई माल जा करी। हाणे अचूं था हिन जी भंजणी तरफ़। गुज़ारिश जी भंजणी हीअं आहे, वण जेको आहे उहा अक जो माल जा आहिनि फेरा, वण आहे अक जो माल जा आहिनि फेरा। भंजणी में चवे थो अकुल वञई लीला अञा पई फेरा करी। गुज़ारिश जी भंजणी हिन रीत आहे, चए थो अकुल वञई लीला अञा पई फेरा करी। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे मुंहिंजी हीअ गुज़ारिश पसंदि ईंदी। मुंहिंजे हिन मिठा कान चैनल खे लाइक सब्सक्राइब अॻिते शेयर कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा, कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। तव्हांजो पंहिंजो मिठा कान तव्हां खां इजाज़त वठे थो। सिन सलामत, साथ सलामत।